अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु न्यू ड्रामा रियासत के बारे में तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर हिन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों। तो बिना देर वञूं था पंहिंजी अपडेट की तरफ। हिन में कुछ एक्टर सिलेक्ट थी चुका आहिनि। जीअं त दौलाब ड्रामे जो हाशिम तव्हां ॾिठो हूंदो, उहो भी सिलेक्ट थी चुको आहे हिन ड्रामे जे लाइ। ऐं फ़हीम यहिया भुट्टो जेको आहे त मूसा खान जो पुटु आहे, एम यहिया जो पुटु, उहो भी सिलेक्ट थी चुको आहे दोस्तों। हिकु बहितरीन एक्टर आहे। ऐं हिन ड्रामे जो हीरो जेको आहे हुन जो नालो आहे फ़िरोज़। ऐं हीउ जेको आहे त कंडई सेज में हिन जो जमाल जो किरदारु हुयो दोस्तों। ऐं हिन ड्रामे जी लोकेशन तमामु बेस्ट आहिनि जेके सिलेक्ट थी चुकियूं आहिनि। मीरपुर माथेरे जी लोकेशनियूं आहिनि दोस्तों, तव्हां ॾिसी सघो था। खजू साहब ही मां लोकेशन सिलेक्ट कई आहे ड्रामे जे लाइ। ऐं तमामु जल्दी ड्रामे खे रिकॉर्ड करण जे लाइ खणी वञी रहियो आहे। इजाज़ मल्हार हिकु बहितरीन एक्टर आहे, उहो भी सिलेक्ट थी चुको आहे दोस्तों। इम्तियाज़ भोजदार सिलेक्ट थी चुको आहे। काफ़ी एक्टर जीअं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिलेक्ट थी चुका आहिनि। 10 सेप्टेम्बर ते जेको आहे त ड्रामो रिकॉर्डिंग थियण लाइ वञी रहियो आहे दोस्तों। हिकु बहितरीन जगह खजू सिलेक्ट कई आहे, लोकेशन, एक्टर सभु कुछ थी वियो आहे। अरेंजमेंट सॼी थी वई आहे दोस्तों। हाणे बस रहियल वियो आहे त रिकॉर्डिंग शुरू थींदी, स्पेल पूरा थींदा ऐं पोइ तव्हांजे साम्हूं हिन जा टीज़र ऑन कया वेंदा दोस्तों। त हिकु बहितरीन अंदाज़ में खणी बादशाही अंदाज़ में ही ड्रामो तव्हांजी, जीअं नालो आहे रियासत, तीअं ई बादशाही कहाणी हूंदी हिन ड्रामे जी। ऐं तमामु जल्द तव्हांजे साम्हूं ॾिसण लाइ मिलंदो दोस्तों। त वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।